चैनल के सब्सक्राइब कयो ऐं घंटी जो बटन दबायो। जी नाज़रीन, सकरण मावा की खबर न सकरण 10 किलोमीटर परे पुराणे साबू राहो में रहन मलाहा ऐं बुढ़नि जे घरनि के ओचितो बाहि वकोड़े वई। बाहि जा छोला एतिरा त बुलंद हुया जो आसपास जे ॻोठनि ताईं ताव पहुचण खां पोइ भर पासे जे ॻोठनि पहुची बाहि विसाइण जी कोशिश कई। जॾहिं त टाउन कमेटी सकरण जी फायर ब्रिगेड इतलाह ते फौरन वाक़े वारे हंधि पहुची बाहि विसाइण जी कोशिश कई। जॾहिं त इम्कानी जानी नुक़सान सबबि हमदर्द फ्री एम्बुलेंस सर्विस जूं गाॾियूं पिणु मुतासिर ॻोठ पहुतियूं, जिते एम्बुलेंस इंचार्ज इक़बाल रिंद सूरत हाल जो जाइज़ो वरितो। होॾां बाहि जो सबबु मालूम न थी सघियो। वाक़े जा तफ़सील ॿुधाईंदे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे रीजनल सदर नदीम अहमद राजपूत चयो त असांखे जीअं ई ख़बर पई फौरन वाक़े वारे हंधि पहुची ॻोठाणनि जी मदद सां बाहि ते कंट्रोल करण जी कोशिश कई, पर उन जे बावजूदि 22 घर मुकमल तौर ते सड़ी रुख थी। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल।